नासिन वाक़िया आगाह कंदासीं। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान जारी आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में कॉफ़ी जी धूम मतल आहे। कराची, हैदराबाद ऐं मीरपुरख़ास डिवीज़न में मैट्रिक जो पर्चो वक़्त खां अॻु आउट थी वियो। नवाबशाह, बदी, दरकी ऐं ॿिनि शहरनि में बि कॉफ़ी जी धूम मतल आहे। आगाह कई पिया कि सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान जारी आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में कॉफ़ी जी धूम मतल आहे। कराची, हैदराबाद ऐं मीरपुरख़ास डिवीज़न में मैट्रिक जो पर्चो वक़्त खां अॻु आउट थी वियो। नवाबशाह, बदी, दरकी ऐं ॿिनि शहरनि में बि कॉफ़ी जी धूम मतल आहे। कराची, हैदराबाद ऐं मीरपुरख़ास में डिवीज़न में अॼु मैट्रिक जो पहिरियों पर्चो शुरू थियण खां ॿ कलाक अॻु ई सोशल मीडिया ते वायरल थी वियो। बेफास मैट्रिक बोर्ड जो चवणु आहे त पर्चो सील आहे। वायरल थियल पर्चे जी तस्दीक़ या तरदीद नथा करे सघूं। 9:30 वॻे पर्चो खुलंदो त तस्दीक़ या तरदीद करे सघूं था। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान जारी आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में कॉफ़ी जी धूम मतल आहे। कराची, हैदराबाद ऐं मीरपुरख़ास डिवीज़न में मैट्रिक जो पर्चो वक़्त खां अॻु आउट थी वियो। नवाबशाह, बदी, दरकी ऐं ॿिनि शहरनि में कॉफ़ी जी धूम मतल आहे। कराची जी सूरत-हाल मालूम कयूं था इमदाद सुमरा खां। जी इमदाद। जी बिल्कुल, कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में 9 ऐं 10 जी पर्चा जी इम्तिहान लेकिन उहे जारी आहिनि। जहिड़ो त कराची के केतिरनि ई इलाइक़नि में 9 ऐं 10 जे पर्चनि में जेको आहे काफ़ी जी जेका आहे थियण जा इतला मिलिया आहिनि। जॾहिं त काफ़ी इलाइक़नि में उते पुलिस ऐं रेंजर्स एहलकार जेके सेंटर ॿाहिरां जिते मुक़ररु कया विया आहिनि। जॾहिं त कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्कूली सेंटरनि इम्तिहान सेंटरनि ॿाहिरां जेको आहे काफ़ी खे रोकण लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके उहे सख़्तु कया विया। लेकिन अॼु जेको आहे 9 ऐं 10 जेकी पर्चा थियणा हुआ उहे जेको आहे सो कुझु देरि खां पोइ ख़तमु थियण वारा आहिनि। जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके उते पिणु सख़्तु कया विया। ठीक है, वही मेहरबानी इमदाद। तफ़सील जे लाइ जी नाज़रीन मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि जी सूरत हाल बाबति तव्हांखे आगाह कई पिया। नवाबशाह, बदी, दरकी ऐं ॿिनि शहरनि में कॉफ़ी जी धूम मतल आहे। ख़बर सां शेयर कई पिया। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान जारी आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में कॉफ़ी जी धूम मतल आहे। कराची, हैदराबाद ऐं मीरपुरख़ास डिवीज़न में मैट्रिक जो पर्चो वक़्त खां अॻु आउट थी वियो। नवाबशाह, बदी, दरकी ऐं ॿिनि शहरनि में बि कॉफ़ी जी धूम मतल आहे। कराची में मैट्रिक बोर्ड तहत थींदड़ इम्तिहाननि दौरान कंप्यूटर स्टडीज़ जो पर्चो 2 कलाक अॻु सोशल मीडिया ते वायरल थी वियो। कराची, हैदराबाद ऐं मीरपुरख़ास में डिवीज़न में अॼु मैट्रिक जो पहिरियों पर्चो शुरू थियण खां 2 कलाक अॻु ई सोशल मीडिया ते वायरल थी वियो। बेफास मैट्रिक बोर्ड जो चवणु आहे त पर्चो सील आहे। वायरल थियल पर्चे जी तस्दीक़ या तरदीद नथा करे सघूं। 9:30 वॻे पर्चो खुलंदो त तस्दीक़ या तरदीद करे सघूं था। वाज़िर त गुज़िरियल 9 क्लास सोशल स्टडीज़ जो पर्चो वक़्त खां अॻु सोशल मीडिया ते वायरल थी वियो हो। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान जारी आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में कॉफ़ी जी धूम मतल आहे। कराची, हैदराबाद ऐं मीरपुरख़ास डिवीज़न में मैट्रिक जो पर्चो वक़्त खां अॻु आउट थी वियो। वाज़िर त गुज़िरियल 9 क्लास से सोशल स्टडीज़ जो पर्चो वक़्त खां अॻु सोशल मीडिया ते वायरल थी वियो हो। ब्रेकिंग न्यूज़ अवाज़ सां शेयर कई पिया। कराची, हैदराबाद ऐं मीरपुरख़ास डिवीज़न में मैट्रिक जो पर्चो वक़्त खां अॻु आउट थी वियो आहे। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान जारी आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में कॉफ़ी जी धूम मतल आहे। नवाबशाह जी सूरत हाल मालूम कयूं था ब्यूरो चीफ इम्तियाज़ कीरियो खां। जी इम्तियाज़, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन शहीद बेनज़ीराबाद नवाबशाह पारां जेके 9 ऐं 10 क्लास जा पर्चा वरिता पिया वञनि। अॼु 10 क्लास जो सिंधी ऐं उर्दू जो पर्चो पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वक़्त खां अॻु ई जेको आहे सो पर्चो आउट थी वियो ऐं मुख़्तलिफ़ जेके शागिर्दनि जा व्हाट्सएप ग्रुप आहिनि उन जी ज़ीनत रहियो ऐं शागिर्द जेके आहिनि धड़ाधड़ उन ते कापी करे रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुख़्तलिफ़ जेके
143 शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में इन बोर्ड तहत जेके सेंटर ठाहिया विया आहिनि इम्तिहानी मर्कज़, जंहिंमें तक़रीबन जेके शागिर्द आहिनि 143 जेके आहिनि सेंटर ठाहिया विया आहिनि। 44,000 शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं जेके आहिनि पेपर ॾेई रहियूं आहिनि। पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हर सेंटर में काफ़ी जी धूम मचल आहे। शागिर्दनि खे मोबाइल फोन अलो करे ॾिनी वई आहे, छाकाणि त मोबाइल फोन जे ज़रिए जेके आहिनि शागिर्द काफ़ी करे रहिया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल ॾींहुं पहिरियों पेपर हुयो, अॼु ॿियों पेपर आहे। पहिरें पेपर जे स्टार्ट थियण ताईं उहो बि आउट थियो ऐं अॼु ॿियों पेपर हो उहो बि आउट थियो। हितां जी नाहिल इंतिज़ामिया जेके बोर्ड जेकी नाहिल इंतिज़ामिया आहे उन्हनि ख़िलाफ़ हितां जे सीनियर उस्तादनि कल्ह पिणु नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो ऐं बोर्ड जे इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। हुननि जो चवणो हो त नवां जेके आयल आहिनि जेके टीचर आहिनि उन्हनि जे हवाले ई सेंटर कया विया आहिनि ऐं उन्हनि पैसनि में जेके सेंटर वेकिरो करे छॾिया आहिनि ऐं जिते धड़ाधड़ काफ़ी थी रही आहे। इन्हनि आला इख्तियारनि खां घुर कई आहे त जेके असां सीनियर उस्ताद आहियूं असांखे हिन में मैनेज कयो वञे, असांखे रखियो वञे ऐं जेके जूनियर आहिनि नातजुर्बेकार जेके उस्ताद आहिनि उन्हनि जे हवाले सेंटर कया विया आहिनि। तंहिंजे करे जेकी काफ़ी जी धूम मचल आहे। जी तो इम्तियाज़ कापी कराईंदड़ जी विरश लॻियल आहे। कलम 144 बावजूद फोटो स्टेट जा बि दुकान खुलियल आहिनि। इम्तिहानी सेंटर्स में मोबाइल फोन जो बि इस्तेमाल जारी आहे। छा इंतिज़ामिया वारा नोटिस न वरितो वियो आहे? बिल्कुल जेके 144 कलम ते लागू थियल आहे ऐं जेके फोटो स्टेट जो जेके दुकानूं आहिनि उहे बि खुलियल आहिनि। शागिर्दनि खे मोबाइल फोन बि अलो करे ॾिना विया आहिनि। काफ़ी जी धूम मचल आहे। पर हितां जी जेकी इंतिज़ामिया आहे, हितां जे सान्यावंदनि जे, हितां जे सीनियर उस्तादनि जो जिन कल्ह बि एहतिजाज कयो उन्हनि जो इहो ई चवणु आहे त ही सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शहीद बेनज़ीराबाद जो जेको बोर्ड आहे उनजी नाअहली आहे। उनजे करे जेके आहिनि ही जेके आहिनि नाइंसाफ़ी थी रहियूं आहिनि ऐं शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे ऐं काफ़ी थी रही आहे ऐं केरु पुछण वारो कोन्हे, केरु चवण वारो कोन्हे। हिननि इहा ई आला इख्तियारनि सां घुर कई आहे त हिननि नाअहल जेकी बोर्ड इंतिज़ामिया आहे उनखे उनजो सुधारो आंदो वञे ऐं जेके नवां ऐं नातजुर्बेकार जेके उस्ताद बोर्ड हवाले कया विया आहिनि सेंटर उन्हनि खे बचाव कयो वञे ऐं असां जेके सीनियर उस्ताद आहियूं असांखे नज़रअंदाज़ कयो वियो आहे, असांखे उन में सेट कयो वञे। जी मेहरबानी इम्तियाज़ तफ़सील जे लाइ। जी नाज़रीन, नवाबशाह का इम्तियाज़ कीरियो असांखे तफ़सील ॾेई हो। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान जारी आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में काफ़ी जी धूम मचल आहे। कराची, हैदराबाद ऐं मीर प्रकाश डिवीज़न में मैट्रिक जो पर्चो वक़्त खां अगाऊ थी वियो। नवाबशाह बदी डरकी में ऐं ॿिनि शहरनि में काफ़ी जी धूम मचल आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरतहाल बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान जारी आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में काफ़ी जी धूम मचल आहे। कराची, हैदराबाद ऐं मीर प्रकाश डिवीज़न में मैट्रिक जो पर्चो वक़्त खां अगाऊ थी वियो। सकर जी सूरतहाल मालूम कयूं था ब्यूरो चीफ सलीम सहतो खां। जी सलीम, अवां वटि छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, तालीमी बोर्ड सखर पारां नए जे इम्तिहान जो सालाना इम्तिहान जो ॿियो ॾींहुं आहे। ॿिए ते जेको मॉर्निंग शिफ्ट आहे उनमें 2 क्लास जा अंग्रेजी जो पेपर हली रहियो आहे। इन वक़्तु बि जीअं सुबुह पेपर स्टार्ट हुयो मुख़्तलिफ़ इम्तिहानी मर्कज़नि ते वक़्त खां अॻु जेको आहे सो सवाली पेपर हुयो आउट थी वियो। इम्तिहानी सेंटरनि जे ॿाहिरां जेको आहे कापी कराईंदड़नि जी धूम में फैलाए जॾहिं त सेंटर जे अंदरि बि जेके आहिनि ॿार जेके आहिनि मोबाइल फोन जो इस्तेमालु करे रहिया आहिनि, गाइडूं खोले करे कॉपी करे रहिया आहिनि। जंहिं जेका बोर्ड पारां जेके विजिलेंस टीमूं ठाहियूं हुयूं कॉपी जी रोकथाम जे लाइ उन्हनि बि मुख़्तलिफ़ सेंटरनि ते छापा आहिनि। अॼु बि 40 खां वधीक ॿार जेके आहिनि कई कॉपी केस कया विया आहिनि। गुज़िरियल ॾींहं ते विजिलेंस टीमुनि पारां 42 ॿारनि खे जेको आहे सो कॉपी जेका नकल जी रोकथाम जे लाइ बोर्ड पारां जेके इंतज़ाम कया विया आहिनि उन किथे किथे उहे असर रही रहिया आहिनि। पर मोस्टली जेको आहे सो ॿार जेके आहिनि कॉपी करण मशहूरु आहिनि। ॿाहिरां बि जेके आहिनि कॉपी कराईंदड़नि जा मेला मतियल आहिनि। ॿी तरह जेको इम्तिहानी मक़सद में सहूलियत जी ॻाल्हि आहे त बिजली न हुजण जे करे ॿारनि खे सख़्तु गर्मी में काई तकलीफ़ खे कोन ॾियणी पए थो। ख़ासि करे जेका इवनिंग शिफ्ट 2 बजे खां 5 बजे ताईं जेके पेपर थी रहिया आहिनि उन्हनि में बिजली न हुजण जे करे सख़्तु गर्मी में ॿार इंतिहाई परेशान थियनि था। बोर्ड इंतिज़ाम पारां जेके 187 लॻभॻि इम्तिहानी मर्कज़ क़ाइमु कया विया आहिनि उन्हनि खे इहे हिदायतूं जारी कयूं त ॿारनि खे अल्टरनेट जे तौर ते बिजली फ़राहम कई वञे या उहे जेके फीडर आहिनि उन्हनि खे बंदि न कयो वञे। पर जेको ॾिठो आहे त अक्सर जेके आहिनि फीडर बंदि रहनि था ऐं स्कूल में बिजली न हुअण जे करे ॿारनि खे
सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। अॼु इम्तिहान जो ॿियो ॾींहुं आहे, ॿिए ॾींहुं बि जेको आहे कुझु जॻहियुनि ते कॉपी केस साम्हूं आया, रिपोर्ट थिया आहिनि ऐं कुझु इम्तिहान मर्कज़नि ते नकल जी धूम मचल आहे। जी मेहरबानी सलीम। तफ़सील जे लाइ जी नासिर वाक़िया आगाह कई पिया। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान जारी आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में काफ़ी जी धूमतल आहे। कराची, हैदराबाद ऐं वीरपुर खां सिविसन में मैट्रिक जो पर्चो वक़्त खां अगाऊ थी वियो। नवाबशाह वधी डरकी ऐं ॿियनि शहरनि में बि काफ़ी जी धूमतल आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरतहाल बाबति तव्हांखे आगाह कई पिया। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान जारी आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में काफ़ी जी धूमतल आहे। कराची, हैदराबाद ऐं वीरपुर खां सिविसन में मैट्रिक जो पर्चो वक़्त खां अगाऊ थी वियो। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान जारी आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में काफ़ी जी धूमतल आहे। कराची, हैदराबाद ऐं वीरपुर खां सिविसन में मैट्रिक जो पर्चो वक़्त खां अगाऊ थी वियो। नवाबशाह वधी डरकी ऐं ॿियनि शहरनि में काफ़ी जी धूमतल आहे। वधीन जी सूरतहाल मालूम कयूं था अली मोहम्मद शानी खां। जी अली मोहम्मद शानी, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल। जीअं त जेके आहिनि 9 ऐं 10 जा जेके इम्तिहान आहिनि 9 जा कल्ह खां ऐं 10 जा जेके मैट्रिक जा इम्तिहान अॼु खां शुरू थी चुका आहिनि। बदीन जे मुख़्तलिफ़ जेके स्कूली सेंटर आहिनि उन्हनि ते जेका तइलीम खाते बदीन ऐं जियो एजुकेशन मुमताज़ अली नोतकानी जी दावा आहे त 7000 खां वधीक ॿार आहिनि अॼु जेको पंहिंजे जेको मैट्रिक जो इम्तिहान ॾेई रहिया आहिनि। जेके मुख़्तलिफ़ सेंटर आहिनि उते जेके इंतज़ाम आहिनि अणपूरा आहिनि। उते पीअण जे पाणी जी का बि सहूलियत न आहे। हिन वक़्तु गर्मी जेका आहिनि तमामु घणी आहे। उन गर्मी में न त बिजली जेका आहे लोड शेडिंग आहे उते का सहूलियत पैदा कई वई, का सोलर सिस्टम या जनरेटर रखियो वियो आहे जीअं वीचारा ॿारड़ा शागिर्द जो सही नमूने सां इम्तिहान ॾेई सघनि। जॾहिं त ॿिए तरफ़ जेकॾहिं ॾिसे शहरनि में जेके स्टेट फोटो कापियूं स्टेट आहिनि, जेके कापियुनि वारा दुकान आहिनि उहे बि खुलियल आहिनि। उन्हनि ते बि जेके शागिर्दनि जी रश ॾिसण में अचे थी ऐं जेके पर्चा आहिनि आसानी सां थी रहिया आहिनि। ऐं इतला इहे जेके आहिनि ज़रियनि खां मालूम थियो आहे जेके मोबाइल आहे उहा बि जेके शागिर्दनि खे जेको असां ॾिनी वई आहे। अंदरि जेके शागिर्द खणी आसान तरीक़े सां पर्चा हल करे रहिया आहिनि। जॾहिं त उन्हनि खे जेके उस्ताद आहिनि उन्हनि खे हिदायतूं जारी कयूं जेकॾहिं का टीम अचे त उन वक़्तु उहा मोबाइल जेके शागिर्द पंहिंजे उस्ताद खे ॾेई छॾनि। अहिड़े तरीक़े सां ॾिसजे त सेंटर जेके इम्तिहान थी रहिया आहिनि उन्हनि ते जेका आहे तइलीम खाते बदीन तरफ़ां दावत कई वई आहे त उते सख़्ती कई वई आहे ऐं पर्चो न पियो करे ॾिनो वञे। पर हिन वक़्तु जेकॾहिं ॾिसजे त उते काफ़ी धूम लॻल आहे ऐं गॾोगॾु जेके आहिनि ज़िले इंतिज़ामिया तोड़े तइलीम खाते तरफ़ां के बि जेके इंतज़ाम न वरिता विया आहिनि जीअं त शागिर्दनि खे के सहूलियतूं मिली सघनि। जी मेहरबानी अली मोहम्मद शानी। तफ़सील जे लाइ जी नासिर वदीन मां अली मोहम्मद शानी तफ़सील ॾेई रहियो हो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरतहाल बाबति तव्हांखे आगाह कई पिया। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान जारी आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में काफ़ी जी धूमतल आहे। कराची, हैदराबाद ऐं मीरपुर खां सिविसन में मैट्रिक जो पर्चो वक़्त खां अगाऊ थी वियो।